नाज़रीन, अटे जे अघनि में वाध ख़िलाफ़ इस्लाम कोर्ट में समाजी अॻवान हाजी कुंभार जी अॻवानी में टाउन मोड़ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है फ़कीर बशीर अहमद। जी फ़कीर बशीर। जी बिल्कुल, सॼे सिंध में जेका अटे जे अघनि में वाध जे ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो जारी है। अॼु इस्लाम कोट शहर में समाजी अॻवान हाजी कुंभर पारां टाउन मोड़ खां रैली कढे प्रेस क्लब ते पहुता आहिनि। अटे जी जेका अघनि में वाध ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। उन सिलसिले में अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त कहिड़ा मुतालबा कनि था। ग़रीब अटो जेको कटे में अॻे वरितो हाणे थैली में वठी थो वञे, यानी किलो ॾेढ खां मथे वठी नथो वञे। इन जे करे जेकॾहिं कणक जो अटो त ईअं सम्झो त हिते अणलभ थी 52, 53, 100 रुपया मण थो मिले। बाक़ी जेको चांवरनि जो या बाजर जो बि हींअर बि 4800 रुपया 4500 रुपया मण कणक जो अटो थो मिले ऐं ॻाढ़नि चांवरनि जो 4800 रुपया मण थो वञे। असांजो सिंध हुकूमत सां मुतालबो इहो आहे त अटो सस्तो करियो। मिसकिन माण्हू जेको आहे फांसी घाट ते चढ़ण लाइ तयारु आहिनि। एतिरो अटो महांगो, रुगो अटो बि महांगो न, हर शइ महांगी आहे। जंहिंमें तव्हां बसर ॾिसंदा त 200 रुपया किलो आहे। हाणे ग़रीब माण्हू जेको 500 रुपया दिहाड़ी कमाए थो उहो कीअं पूरा करे 2 किलो अटो वठे थो, जिते 10 भाती आहिनि, उहे 2 किलो कीअं खाईंदा। यकीनन बाराड़ी में सूरत हाल ॾाढी मुश्किल पैदा थी चुकी आहे ऐं हिते जेको अटे जा रेट आहिनि उहो ॾाढा महांगा आहिनि। मिसाल अॼु मूं अटो वरितो आहे त यकीनन 5000 जे क़रीब वञी पहुतो आहे। त असां आले उहिदेदार ऐं सिंध गवर्नमेंट सां इहा अपील कंदासीं, तव्हां ख़ुदा ॾे ॾिसी तव्हां जेके उहिदेदार माण्हू आहिनि जंहिंजो अॼुकल्ह दिहाड़ी उहो ई रवाज़ आहे ऐं अटो जेको आहे उहो ॾाढो महांगे रेट में हिते फ़रोख़्त थिए पियो ऐं तव्हां ख़ुदा हिन ते अमल करियो। सूरत हाल थर जी त ग़रीब मिसकिन मारूड़ आहिनि ऐं हिकिड़ो 200 या 300 रुपया दिहाड़ी कमाइण वारो उहो अटो वठे घर जे लाइ या ॿी का शइ वठे। हाणे हिते जा जेके चकी मालिक आहिनि उहो त पंहिंजो मनपसंद रेट लॻाए वेठा आहिनि। कंहिं वटि को प्राइज़ या लिस्ट का लॻल ई कोन आहे। हिते जी इंतिज़ामिया तालके इस्लाम कोट जी इंतिज़ामिया या डिस्ट्रिक्ट थरपारकर जी इंतिज़ामिया खामोश तमाशा ही बणियल आहे। कमाई है 600 रुपया 600 रुपया फी तारीख़ मुझे अटो लिया खंड लिया हर शइ महांगा तंहिंखां पोइ मुंहिंजो अटो सफ़ा महांगो करियो, सस्तो करियो यार। मुज़ाहिरीन जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त थर जो पसमानदा इलाइक़े जा जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि उहे 5000 रुपया फी मण जेको अटो आहे सा ख़रीद करण ते मजबूर बणियल आहिनि। हीअ दिहाड़ीदार जेको तबिको आहे उहो एॾे वॾे महांगे रेट ते अटो ख़रीद नथो करे, उनजे करे बुखूं काटण ते पिणु मजबूर आहिनि। आला इख़्तियारियूं जेके आहिनि ख़ासि तौर ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध समेत DC थरपारकर ऐं मक़ामी जेका असिस्टेंट कमिश्नर इस्लाम कोट आहे इन्हनि खां मुतालबो कनि था त जेके वापारियुनि तरफ़ां हथरादू जेका अटे जे अघ में वाध कई वई आहे उनजी जांच करे ऐं खेसि इन्हनि सां इंसाफ़ करे ग़रीब मिसकिन जेको माण्हू आहे उन्हनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। जी।